इते हिकिड़ी ॿी अहम ख़बर शामिल कंदासीं। कोर्ट लखपत जेल में 9 मई जे हिक ॿिए केस जो ट्रायल मुकमल थियो आहे। एटीसी लाहौर तरफ़ां अॼु केस जो फ़ैसिलो ॿुधाइण जो इम्कान आहे। केस में यास्मीन राशिद, मियां महमूद रशीद, एजाज़ चौधरी, उमर चीमा ऐं ॿिया शामिल आहिनि। एटीसी जज अरशद जावेद ट्रायल मुकमल कयो। 4 जवाबदार रूपोश करार ॾिना विया आहिनि। अब ख़बर आहे कोर्ट लखपत मां जेल में 9 मई जे हिक ॿिए केस जो ट्रायल मुकमल थियो आहे। एटीसी लाहौर तरफ़ां अॼु केस जो फ़ैसिलो ॿुधाइण जो इम्कान आहे। केस में यास्मीन राशिद, मियां महमूद रशीद, एजाज़ चौधरी, उमर चीमा ऐं ॿिया शामिल आहिनि। एटीसी जज अरशद जावेद ट्रायल मुकमल कयो। 4 जवाबदार रूपोश करार ॾिना विया आहिनि। ख़बर शामिल कयो पिया कोर्ट लखपत जेल में 9 मई जे हिक ॿिए केस जो ट्रायल मुकमल थियो आहे। एटीसी लाहौर तरफ़ां अॼु केस जो फ़ैसिलो ॿुधाइण जो इम्कान आहे। केस में यास्मीन राशिद, मियां महमूद रशीद, एजाज़ चौधरी, उमर चीमा ऐं ॿिया शामिल आहिनि। एटीसी जज अरशद जावेद ट्रायल मुकमल कयो। 4 जवाबदार रूपोश करार ॾिना विया आहिनि।